नाज़रीन, शेदातपुर में पाकिस्तान मलक फाउंडेशन तरफां मुफ़्त कंप्यूटर ऐं सिलाई सेंटर जो कोर्स मुकमल कंदड़ छोकिरियुनि में सर्टिफिकेट ऐं सिलाई मशीनूं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां ॾिसूं था मेहदी हसन पंवर जी ही रिपोर्ट। मलिक मौजूद है, उनका पूछा उन्हें क्या चौड़ा सेंटर जो है। अल्हम्दुलिल्लाह मेरा सेंटर बहुत अच्छा चला है। बाकी मज़ीद जो है तारिक रहीम लाखो साहब आए हैं, मुझे बहुत खुशी हुई है उनके आने की, और आकर उन्होंने मेरे जो भी मसले थे वो सुने भी हैं और फिर उन्होंने अनाउंस भी कर दिया अल्हम्दुलिल्लाह, और मज़ीद भी इन्होंने साथ देने का कहा है, तो मैं बहुत खुश हूँ। जी, हमने बिल्कुल भी नहीं सिलाई आती थी, अभी माशाल्लाह इतना आ गया कि हम अपने घर बैठे खुद ही सीख चुके हैं। और क्या बोलते हैं, गरीब बच्चों के लिए इतना अच्छा आप लोगों ने मुस्तकबिल बनाया है, आप लोगों की बहुत बड़ी मेहरबानी है। मैं शुक्रगुजार हूँ सेंटर का, जिन्होंने हमें बुलाया और इतना अच्छा सिलाई सिखाई। ये फ्रॉकें हैं, आप लोग देख सकते हैं, हमने स्कीम बनाई है। हम लोग रिजल्ट का इंतज़ार कर रहे हैं, हमें रिजल्ट दो जल्दी से, ताकि हम देख सकें हमारा कितनी अच्छी वो है। हमें पहले सिलाई बिल्कुल भी नहीं आती थी, अभी हमें बहुत कुछ आया है और हम लोगों ने फ्रॉकें भी सी हैं, और पहले तो हमें बिल्कुल भी नहीं आती थी, अब तो हमें बहुत कुछ हमने सीखा है। बहुत बहुत मैम का शुक्रिया। सही सब खां पहिरीं त अल्हम्दुलिल्लाह असां अॼु खां 6 महीना अॻु में ही पंहिंजो सिलसिलो शुरू कयो सरदार यासीन मलिक सेंटर कंप्यूटर एंड सिलाई सेंटर जो। अल्हम्दुलिल्लाह उन जो अॼु पूरो सेक्शन पूरो थी चुको आहे 6 महीननि जो, ऐं तव्हांखे असां प्रिंसिपल साहब ॿुधायो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन सां 90 छोकिरियूं असां 50 सिलाई में ऐं 40 कंप्यूटर में असांजो ॿिन्हिनि मां पास थियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे सर्टिफिकेट वग़ैरह असां टीचर तारिक रहीम लाको मौजूद आहे, उनखां पुछंदासीं त हिन सेंटर जे हवाले सां उन्हें छा चवणा आहे। सभ खां वधीक मां शुक्रगुज़ार आहियां साईं वारनि जो, मलिक साहब वारनि, जिन असांखे हिते इनवाइट कयो। सरदार मलिक वेलफेयर फाउंडेशन जे तरफ़ां तमामु सुठी प्रोग्राम्स आगाह थियो आहे, जंहिंमें कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर्स आहिनि ऐं सिलाई कढ़ाई सेंटर्स बि हलनि था पिया। असां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां विज़िट बि कयो आहे, उन में मैडम मारिया जेको असांखे कुझु शयुनि जे लाइ रिक्वेस्ट कई आहे त असां वटि सिलाई मशीनूं घटि आहिनि, त इनशाला असां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां सुभाणे हिननि खे 10 मशीनूं सिलाई लाइ ॾींदासीं। ऐं उनखे अलावा जेको बि असां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां जेके बि वेलफेयर जा कम आहिनि, इनशाला असां पूरी कम्युनिटी सां उन्हनि में हर हाल में असां कोऑपरेटिव कंदासीं। दादा तव्हां मलिक फाउंडेशन जी तरफ़ां हलंदड़ सेंटर जे हवाले सां हिन जा व्यूज़ ॿुधा। अञा चवणी आहे त हिन सेंटर जे खुलण सां हिकु त हिननि खे रोज़गार जो मौक़ो फराहम थियो आहे, ॿियो त अॻिते ही पंहिंजा सेंटर खोले ऐं जेको आहे रोज़गार जो ज़रियो बणाए सघनि था। कैमरामैन अल्लाह सां गॾु मेहदी हसन पंवर, मेरठ टीवी न्यूज़।